असांजी सिंधी ॿोली ऐं सिंधी संस्कृति खे बचाव ऐं संरक्षण जे लाइ ॾाढी महिनत कंदा आहिनि त असां ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं असांजे सिंधु यूथ विंग जे टीम मेंबर्स जो। सभिनी भैया खे लोग एप्लाइज अॼु हिकु अलॻि स्टेप भैया द्वारा खयो वियो आहे। यूपीएससी एस्पिरेंट्स 3 दिवसीय सिंधु फिल्म फेस्टिवल सिंधी मेला सिंधु यूथ विंग की एक अभिनव पहल। सामाजिक सांस्कृतिक संस्था सिंधु यूथ विंग जो हमेशा समाज की गहन आकांक्षाओं को पहचान कर सार्थक प्रयासों से उन्हें साकार करती रही है। एक बार फिर दिलों को छू लेने वाला अविस्मरणीय आयोजन सिंधी फिल्म फेस्टिवल के रूप में आपने समाज को दिया। प्रीमियर शो के अवसर पर सिंधी समाज के गौरवशाली इतिहास, अमूल्य धरोहर, जीवंत संस्कृति, पवित्र रीति रिवाज और मधुर सिंधी भाषा को नई उड़ान देने के लिए धर्म, संस्कृति, सामाजिक संदेश देने वाली 3 सिंधी फिल्मों का प्रदर्शन इस अवसर पर किया गया। द्वितीय सिंधी फिल्म महोत्सव के अंतर्गत इस बार वरदान 3, साईं टेऊराम और देवालो जैसी हृदय स्पर्शी 3 फिल्में दर्शकों को मंत्रमुग्ध कर गईं। भव्य प्रीमियर शो सौंदर्या सिनेमा गोल्ड में धूमधाम से संपन्न हुआ। एक ऐसा जादुई मंच जहां सिनेमा की ज्योति ने समाज की जड़ों को और गहरा बना दिया, भावनाओं को झंकृत कर दिया। एकता और भाईचारे को इस प्रेरक मिसाल ने उपस्थित श्रोताओं के दिल को गर्व से भर दिया। प्रीमियर शो का शुभारंभ माननीय उप मुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला जी के द्वारा किया गया। विंध्य क्षेत्र के हर कोने से रीवा, सीधी, सतना, मैहर, नागौद, जैतवाड़ा समाज के वरिष्ठ जन व युवा एकत्र हुए और इस उत्सव की गरिमा व भव्यता को नई ऊंचाइयां प्रदान की। विंध्यवासियों ने फूलों की मनमोहक माला का हिस्सा बनकर सामाजिक समरसता का मार्मिक संदेश फैलाया और एक परिवार, एक धड़कन, अनंत बंधन से बंध गया। सिंधु यूथ विंग का यह आयोजन न सिर्फ मनोरंजन था बल्कि सिंधी समाज की सांस्कृतिक विरासत को संजोने का भावपूर्ण संकल्प था। आयोजन के दूसरे दिन भाई पुरुषोत्तम दास जी सतना से पधारे। भाव भक्ति से उन्होंने इस अवसर पर संत टेऊराम फिल्म सभी सिंधी समाज के व्यक्तियों के साथ मिलकर आनंद लिया। 2, 3 और 4 नवंबर को आयोजित हुए इस फिल्म फेस्टिवल में सकारात्मक संदेश देने वाली प्रेरणादायक फिल्मों को सभी ने परिवार के साथ मिलकर देखा। तमाम सुहिणी सिनेमा हुई। ये पे लगे ॼण समझो कि असां गुरुनि जे सत्संग में वेठा आहियूं और वाकई में दिलिया चवां तो पियो हिकिड़ो शेर लिखल आहे फारसी में, लगे रहते हैं काम में रोजे शब वो, नहीं लेते एकदम भी बेसबब वो। ज्ञान जॾहिं कर्मनि में ढलिजी वञे तॾहिं त हिन सतगुरु जी पोख सही आहे। ॾाढो धन्यवाद जो एतिरी सुठी और सुहिणी जीवनी असांखे तव्हां ॾेखारी आहे। सॼी टीम जो धन्यवाद। सतनाम साखी, जय श्री कृष्ण। ॾाढो बढ़िया स्वामी टेऊराम महाराजनि जे जीवन चरित्र ते हीअ फिल्म ॾिठी ऐं हिनखे ॾिसी करे असां ॾाढो धन्य थी वियासीं ऐं हिन मां ॾाढो सुहिणो ज्ञान मिलियो कि जीवन में हमेशा सच्चाई ते हलिजे। हुनजो जेको आहे सच्चाई जो पालन करे सुबुह सिमरन में जीवन गुज़ारे। ॾाढो बढ़िया गुरु मान दिखाओ न बिल्कुल भी हर गुरु मान है। साखी खाओ मखना माखी, जितने कणके रेत के उतने अवगुण मोह, कहट एवं गुरबख्श ले शरण प्रणाम मोह। सतनाम साखी। ॾाढी सुठी सिंधु यूथ विंग जी हीअ संतनि वारी फिल्म ॾेखारी। इन्हनि सां संस्कार असांखे, असांजी नई पीढ़ीअ खे बि जानकारी थिए थी। सतनाम साखी अहिड़ी फिल्मूं अञा लॻणु खपनि। सतनाम साखी, सतनाम साखी। संतनि जी इहा फिल्म साईं टेऊराम जी
ॿारनि खे आध्यात्मिक लाइ प्रेरित कंदी ऐं सिंधी यूथ विंग जी इहा जेको प्रयास आहे कल्ह बि असां ॾिठीसीं वरदान, अॼु साईं टेऊंराम ॾिठी आहे, वरी सुभाणे बि ॾिसंदासीं। शानदार सिंधु यूथ विंग जी प्रयास। धन्यवाद। सिंधु यूथ जी टीम खे अनंत वाधायूं। ॾाढो सुहिणे नमूने सां कार्य आयो। सतनाम साखी, जय झूलेलाल। सिंध समाज की ये हेॾी सुठी प्यारी मूवी जेकी ठही आहे, ॾिसण लाइ सिंध समाज में गर्व जी ॻाल्हि आहे की असांखे ईअं सिंध मां बि एकता ठही करे हले ऐं सुठी वाणी ऐं सचे रस्ते में हलणो। रस्ते ते हलण लाइ पूरी संतनि जी अहिड़ी बहितरीन मूवी ठाही अथऊं, ज़बरदस्त मूवी, सभिनि सिंधियुनि समाज खे ॾिसण लाइक़ु आहे। धर्म के बारे में बताया गया है और हम सनातनी हैं तो उसको जरूर फॉलो करें और बहुत ही अच्छी लगी। ॾाढी सुठी लगी पिक्चर और ॾाढो असांखे फ़ख्रु आहे सचिन भैया जे मथां, जंहिं असांखे पूरे समाज में सिंधियत वधाए रही आहे और इहे शिक्षा ॾियणु खपे और अति बैल ॾाढी सुठी शुभकामनाऊं आहिनि। अॻिते बि अहिड़े नमूने समाज खे जागरूक करण लाइ अहिड़ियूं नयूं ॻाल्हियूं रखनि, नयूं फिल्मियूं आणनि ऐं उन जेके उद्देश्य पूरा आहिनि समाज जे हित में उहे अॻिते बि ईंदियूं रहनि। ऐं उन लाइ मां सचिन डोडानी खे बि चवंदुसि छो ॾाढा जागरूक आहिनि ऐं हमेशह पंहिंजे धुन में पंहिंजे स्टाइल में कमु कंदा रहंदा आहिनि। ऐं जेके हुनजी जेका सोच हूंदी आहे ॾाढी यूनिक ऐं रहंदी आहे ऐं हुनजी आइडियाज़ ॾाढियूं अलॻि अलॻि आहिनि ऐं सुठियूं आहिनि ऐं उहे समाज जे हित में समाज जे फ़ाइदे में रहंदियूं आहिनि। मां उनखे उन पूरी टीम के लख लख करोड़ को वाधायूं। द्वितीय सिंधी फिल्म महोत्सव धूमधाम के साथ संपन्न हुआ। आवाज न्यूज 24 विजय थावानी रीवा से। प्लीज लाइक और सब्सक्राइब अवश्य करें और अपने मित्रों को फॉरवर्ड करें।